नूरोन भा बाबा जो चवणु आहे त तूं पढ़ाई ख़त्म करे अची ज़मीनूं संभाल, पर मां बाबा जी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कोन थो करियां। छा जे करे अदा साईं? ॾिस त ज़मीनूं तमामु संभाले वेठो आहियां, कॾहिं कॾहिं बाबा साईं पाण ज़मीनूं घुमियो अचे। तोखे असां इन करे त कोन पढ़ाया त तूं बि असां वांगुरु अची हारी थी। तोखे पढ़ाए असां पुलिस ऑफिसर कंदासीं। ॾिस न, हिकु त चाचा साईं असांजी ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो कयो वेठो आहे। ऑफिसर की घटि में घटि ज़मीन ताज़ी कराइजे। अदा साईं चाचा बि पंहिंजो ई रतो आहे ऐं इहा ज़मीन चाचा जे हिसे में थी अचे, या पंहिंजी कोन्हे। तूं अञा ॿार आहीं, तोखे ज़माने जी ख़बर कान्हे का। इहा ज़मीन मां हरगिज़ कोन छॾींदुसि। ज़मीन ज़र ऐं तोखे ज़मीन जी अहमियत जी ख़बर कान्हे का। मां चाचा खां ज़मीन अची करायां, पोइ सॼे दर में पंहिंजी सिर्फ़ु पंहिंजी ज़मीदारी हूंदी। अदा तव्हां सोचियो त सही, जहिड़े मां भला छा वरंदो? वरंदो वरंदो, तोखे कहिड़ी ख़बर त जहिड़े मां छा वरंदो। अच त पाण ज़मीन घुमी अचो। हलो। हेलो, हाँ चाचा, मासूम नुसरत। हाँ 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 पुत्र बाबा, चाचा पीरल जो फोन हो। ख़ैर त हो न पुत्र, अॾे छा ॿुधायो? चाचा चयो त नूरल लाइ डॉक्टर चयो आहे त ज़ख़्म एतिरो घणो कोन्हे, जल्द ठीक थी वेंदो। बाक़ी 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 छा पुत्र? मुमकिन आहे त संदसि दिमाग़ी हालत साॻी न रहे। अल्लाह सब ख़ैर कंदो पुत्र। मुझा पुत्र, मुझा बच्चा कीअं आहीं? पुत्र कंहिंजो पुत्र? मुझो पुत्र, मुझो जान जिगर। मां जाने जिगर? चलो तो कौन सो ही पढ़ा? बाबा साईं आहे पंहिंजो। तूं वरी केरु वॾनि जे विच में तो ॻाल्हाई? हाँ
मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां, गुलाम मोहम्मद। कोई कोन्हे मुंहिंजो भाउ। मुंहिंजो भाउ त मरी वियो, कई साल थिया मरी वियो। केरु मुंहिंजो कोन्हे, न भाउ न पीउ, न भाउ न पीउ, न भाउ न पीउ। मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो पीउ जीअरो आहे, हू पागल थी वियो आहे, पुट जे मरण खां पोइ पागल थी वियो आहे, हू पागल थी वियो आहे। मुंहिंजो कोन्हे, मुंहिंजो कोन्हे, मुंहिंजो न मारियो, मुंहिंजो कोन्हे, मुंहिंजो न मारियो। नूर पुत्र, नूर पुत्र, ॻाल्हाए न, तूं मां ते छो आहीं? कुझु त ॻाल्हाए, कुझु त ॻाल्हाए न। तूं त हर वक़्तु रोअंदी रहंदी आहीं, रोइण मां छा हासिल थींदो? मूं वटि रोइण खां सवाइ ॿियो आहे बि छा? पंहिंजे रब खां दुआ घुर त नूरल ठीकु थी पवे। मुंहिंजो हर पल पंहिंजे बचड़े लाइ दुआ घुरंदे ई त गुज़रंदो आहे। नूरल जे दिमाग़ी तवाज़ुन वञण सां आउं त बे औलाद थी वियो आहियां। खुदा न करे तूं बे औलाद थी। तुंहिंजो पुटु गुलाम मोहम्मद आहे, मुंहिंजो त हिकु ई पुटु, इन खां त मां चरी थी वञा या मरी वञा। गुलाम जी कहिड़ी सी ॻाल्हि करी जेको मुंहिंजे चवण में ई कोन्हे। पंहिंजे चाचे सां खणी ज़िद विधो अथसि, मुंहिंजे भाउ जो मूंखां सवाइ ॿियो केरु आहे? मूं अॻु चयो हो त नुसरत खे पंहिंजे नूर वास्ते घुरंदसि, पर हाणे इहा आस बि कान पूरी थींदी। हाणे जो सोचणु छॾे ॾे, हिकिड़े जो पंहिंजे चाचे सां ठाहु कोन्हे, ॿिए जा हाल ॾिसी पई। ऐं पंहिंजे भाउ खां कंहिंजे लाइ न्याणी ओसम घुरां, ऐं त जीअर ई मरी वियो आहियां। तूं ई खणी गुलाम खे सम्झाए त हू चाचे सां ठाह करे। तूं ई खणी चवईंसि, तुंहिंजो बि त पुटु आहे। मां सॼी मां त कान आहियांसि, मुंहिंजो चवण किथे थो करे। मुंहिंजो चयो मञण वारो मुंहिंजो बचड़ो त अञा ताईं
बाबा साईं तव्हां नूरल जे लाइ एतिरो परेशान न थियो। मां शुनवाई खां थींदो ई वॾे डॉक्टर सां मिलंदो ईंदुसि। पुट कीअं न परेशान थिया, मुंहिंजूं त उम्मीदूं ई पूरियूं कोन थियूं। बाबा साईं जेतिरो पैसो ख़र्च थींदो मां कंदुसि। मां पाण विक्री नूरल जो इलाज कराईंदुसि। भाउ बीमार हुजे मां कुछ भी न करियां, बस रुगो चाचा सां निबेरो थियण ॾिजो। पुट मूं तोखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे, छो तो अरब पंहिंजनि सां फिटाई। रहीम तुंहिंजो चाचो आहे, मुंहिंजो भाउ आहे, केरु आहे हुनजो असां खां सवा। बाबा साईं बेवाजबी चाचा कई आहे ऐं हाणे त ज़मीन जो केस जेको आहे कोर्ट में आहे। फैसलो हली बीहे त पोइ ॾिसंदासीं। पोइ कॾहिं पुट पंहिंजे भाउ जा ही हाल ॾिसी पियो। बाबा साईं डॉक्टर चयो आहे त नूरल महीने ॾेढ में ठीकु थी वेंदो, न त पोइ मां हुनखे कराची इलाज लाइ खणाए वेंदुसि। सुनवाई खां थी पोइ अची पाण गॾिजी चाचा सां मिलंदासीं। जॾहिं ठाह ई करिणो आहे पुट, पोइ सुनवायूं कहिड़ियूं? बसि तूं रुगो सिध छॾ, बाक़ी अधे सां पाणे ॻाल्हाईंदुसि। ॾिस न पुट, पीरी में हर भर मूंखे तकलीफ़ न ॾे। हाणे मूं में ॾुख सहण जी कुवत न आहे पुट। वाक़ई बाबा साईं मां तव्हांखे दुखी कयो आहे। हाणे तव्हां जी चवंदो मां तीअं कंदुसि। बाक़ी मां तव्हांखे ॾाढो ॾाढो परेशान कयो आहे, इन लाइ मां ॾाढो पशेमान आहियां। बाबा साईं हाणे मूंखे माफ़ कयो, जीअं तव्हां चवंदो तीअं मां। पुट ख़ुदा तोखे हमेशह ख़ुशि रखंदो, मुंहिंजी तोखे इहा ई दुआ आहे। चङो बाबा साईं, हाणे मूंखे इजाज़त ॾियो। माशा अल्लाह। खुदा खुदा। नुसरत पुट, जी बाबा। अञा ताईं पढ़ी पई पुट? हाँ बाबा। बाबा नूरल जी तबियत हाणे कीअं आहे, का ख़बर पई? अञा तो भाई साॻी हालत अथसि पुट। अॼु भाऊ ऐं गुलाम मोहम्मद बि आया हुआ मूं वटि। तव्हां वटि आया हुया? ख़ैर मां? हू सुलह करण आया हुआ पुट, मेड़ वठी। मेड़ वठी आया हुया ऐं तव्हां मञी विया? ॿियो छा करियां हा पुट, हू भाउ आहे मुंहिंजो, पंहिंजनि खां केतिरो परे रहा हा। ऐं हाणे जॾहिं हू सभु ॻाल्हियूं छॾे तॾहिं ते लंघे आया आहिनि, त पोइ मूं वटि इन खां सवाइ ॿियो को बि चारो कोन हो। ॿी ॻाल्हि त ॿियो त तुंहिंजो संग बि गुलाम मोहम्मद लाइ घुरियो अथनि। नूरल ॻाल्हाई छो नथो? ॾिस मां आई आहियां। नुसरत तुंहिंजी सोट मूं ॾे निहारी छो नथो? ख़बर थई मुंहिंजो मङणो गुलाम मोहम्मद सां था कराई। बाबा हा करे छॾी आहे। ॿुधाए हाणे मां छा कयां मां? जवाब दे, छा कयां मां? तूं मंगणे खां इनकार करे छॾ। चाची
मुझे सब खबर है। कहिड़ी ख़बर अदा? मां तव्हांजी ॻाल्हि कोन सम्झी। तू मुझे दुश्मन के घर छो वेंदो आहे? केरु दुश्मन? मां अञा कोन एतिरो ॿार कोन आहे जो तोखे हर ॻाल्हि मां सम्झायां। मां तोखे आख़िरी भेरो थो चवां त चाचा रहीम वारनि जे घर न वेंदो कर। अदा मां 2 या 3 महीने थो कॉलेज खां ॻोठ अचां। तव्हां इहो नथा चाहियो त मां पंहिंजनि मिटनि माइटनि सां मिलियो वञा? आख़िर चाचे वारनि जे घर वञण में हर्ज ई कहिड़ो आहे? हर्ज? कहिड़ो हर्ज? तूं असांजी सॼी ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठो आहे। अञा तूं पुछी थो त कहिड़ो हर्ज आहे? अदा ज़मीन जो फ़ैसिलो वॾा कंदा। चाचे वारनि जी बि ज़मीन आहे, रुगो पंहिंजी त कान्हे। कहिड़ी चाचनि जी ज़मीन आहे? पर तूं उन्हनि जो पासो छो थो वठी? पाण खे कंगाल करणो थी छा? अदा तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं न करियो। मां नथो चाहियां त हिक घर मां 2 थियनि। जेको तूं चाहीं थो उहा मूंखे सभु ख़बर आहे, पर मां तुंहिंजी हितां शादी करणु हरगिज़ कोन ॾींदुसि। मां तव्हांजे चवण खां ॿाहिरि कोन वेंदुसि अदा, पर मां चाचा वारनि सां जहिड़ो करणु बि कोन ईंदुसि। अरे जहिड़ो हू थो करे या असीं ख़बर पई आहे। पर तूं जल्दी लाॾो थो थी। मां इहो थियण बि कोन ॾींदुसि। जेकॾहिं तूं मुंहिंजो सॻो भाउ हुजी हा न, इहा ॻाल्हि कोन करी अदा। शर्म नथो अचे इहा ॻाल्हि कंदे? अॼु खां पोइ तूं मुंहिंजो कुझु कोन आहीं। दुश्मन आहीं मुंहिंजो, दुश्मन। तूं भली मूंखे पंहिंजो भाउ न सम्झ, पर मां तुंहिंजो भाउ आहियां। कहिड़ी ॻाल्हि आहे नूरल? तूं हली वञ नुसरत, हली वञ। हिते रत रत खे बाहि लॻी पई आहे। अॼु खां पोइ सम्झ जा नूरल मरी वियो। कुझु बि कोन हो कंहिंजो, रिश्ता नाता सभु टुटी विया। हली वञ नुसरत, प्लीज़ हली वञ। मां वञा थी, पर साह जे लोरीअ जे आख़िरी सिरे ताईं तुंहिंजो इंतज़ारु कंदीसि। छा ॻाल्हि आहे पुट? छा पई सोची? कुझु न बाबा। बाबा जी पुट। तव्हां इजाज़त ॾियो त मां नूरल खे ॾिसी अचां। कमाल थी करीं पुट, इन में इजाज़त जी भला कहिड़ी ज़रूरत आहे? उहो पंहिंजो घर आहे पुट। तूं वञी तयार थी, पोइ भली नूरल खे ॾिसी अच। नूरल, मां आई आहियां। नुसरत, ॾिस, तूं न ॻाल्हाईंदे त असांजो छा थींदो? अदा नूरल, ॾिस केरु आई आहे? नुसरत आई आहे। अदा नूरल, ॻाल्हाए, कुझु त ॻाल्हाए। हा हा, मां ॻाल्हाईंदुसि। मां चरियो कोन आहियां। हिन भाउ मूंखे चरियो बनायो। हिन ई मूंखे धिको ॾिनो हो, हिन ई मूंखे किरायो हो मरण लाइ। मूंखे अॻे ई ख़बर हुई त ज़मीन ज़र आहिनि, मूंखे मारींदो ज़रूर, पर मां बची वियुसि।
मूंखे मां औलादनि था रहणो हो चरियो थी जियुसि सियाणो थी जियां त न भाउ जथां मारिजी वञा हा अदा मूंखां सभु कुझु वठी छॾ पर मूंखां जीअण जो हक़ न खस